अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, ही कुझु किताब आहिनि सिंधी जा जेके 100 किताब आहे। असुल में असां जॾहिं CSS जी तयारी कंदा हुआसीं त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे इमरान अदीब, उन इहे किताब CSS में जेके MCQs ईंदा आहिनि सिंधीअ जा, उन जे लाइ हिकिड़ी लिस्ट ठाही जेका किताब हुतां हुतां उन वीचारे कंफर्म करे किताब हिकिड़ी जॻह ते लिखिया हुया, कंपाइल कया हुया। उहे 100 किताब आहिनि। उहे अॼु मूंखे बि नोट्स हथु अची विया त मां सोचियो त इन्हनि खे थोरो फेयर करे तव्हां सां इहे शेयर कयां। थी सघे थो जेके SPSC जी हाणे टेस्टूं थींदियूं इन्हनि में को सुवालु अचे कंहिं किताब जो, थी सघे थो न बि अचे, छो त इहो ख़ुदा ई बहितर थो ॼाणे। लेकिन हिन में किताब इंतिहाई अहम आहिनि, सुठा किताबनि जी कलेक्शन आहे। हीअ असांजो वीडियो 2 हिसनि में थींदो। 50 पहिरियां किताब मां हिन पार्ट में डिस्कस कंदुसि ऐं 50 जेके आहिनि उहे बाद में। अच्छा, हिन जा मां उहे ॾेखारियां तव्हांखे जेके नोट्स हुया, उहे ही आहिनि, पर इनखे वरी मां पंहिंजे लफ़्ज़ उन में अखरनि में लिखियो आहे, छो त हिते ई सम्झ में न ईंदा। इहे उन जा लिखियलु आहिनि। ठीकु आहे, इनखे मां फेयर कयो आहे। हाणे शुरू था कयूं असां बग़ैर कंहिं टाइम जे विञाइण जे। ऐं तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, नंबर पहिरियों आहे थधा चप कहाणियुनि जो किताबु आहे, ईश्वर चंद्र जो आहे। नंबर 2 राति मुंहिंजे रूह में किताबु आहे, ग़ुलाम नबी मुग़ल जो। नंबर 3 दर्द जी ख़ुशबू नाविल आहे, काज़ी ख़ादिम जो। नंबर 4 मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल सफ़रनामो आहे, इल्ताफ़ शेख जो। नंबर 5 सेई जोबन ॾींहं सफ़रनामो आहे, इल्ताफ़ शेख जो। नंबर 6 रूह जी ॻोल्हा नाविल आहे, मुतरजम आहे, फज़ल बचाणी। नंबर 7 ललकार कहाणियुनि जो किताबु आहे, नजम अब्बासी जो। नंबर 8 चांदीअ जूं तारूं कहाणियुनि जो किताबु आहे, महताब महबूब जो। नंबर 9 मूं तोखे प्यार कयो कहाणियुनि जो किताबु आहे, पोपटी हीरानंदाणी जो। नंबर 10 आयल ॾे ओलाणा कहाणियुनि जो किताबु आहे, अली बाबा जो। अच्छा, नंबर 11 ते ॾिसो हिकिड़ी लाइन जेका आहे उहा मूं ड्राए छॾी आहे, अपनी घोट त नशा होवे सफ़रनामो आहे। हाणे इहो ख़बर न आहे कंहिंजो लिखियलु आहे, छो त हुते मूंखे नालो पढ़ण में न आयो। अगरि तव्हांखे ख़बर आहे त इहो कमेंट में मूंखे ज़रूरु लिखिजो। अगरि ख़बर न आहे त हिनखे गूगल न कजो, छो त मां गूगल करे चुको आहियां, मूंखे नथो मिले। ठीकु आहे, नंबर 11 ते मां एड करे छॾियो कोकण या कल्याण शाइरी जो किताबु आहे, उस्ताद बुखारी जो। नंबर 12 धरती रोशन आहे, कहाणियुनि जो किताबु आगा सलीम जो। नंबर 13 लहर लहर ज़िंदगी कहाणियुनि जो किताबु आहे, महताब महबूब जो। नंबर 14 जेको आहे अठों माण्हू कहाणियुनि जो किताबु आहे, सराज मेमण जो। नंबर 15 चंड जा तमन्नाई कहाणियुनि जो किताबु आहे, आगा सलीम जो। नंबर 16 सुॾकनि मथे सॾड़ा किताबु आहे, अली अहमद बिरोही जो। नंबर 17 ॼाम ॼामोट ॼामड़ा मज़ाहिया कहाणियुनि जो किताबु आहे, अली अहमद बिरोही जो। ही आम अथव, इहो नोट करे छॾिजो। इहो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे किताबनि में बि इहो ॾिनल आहे। ठीकु आहे, 9 दर्जे शायदि 9 ऐं 10 दर्जे वारे किताब में इन जो ज़िक्र आहे। नंबर 18 आहे ॾिया तेल फुलियल, इहो अली अहमद बिरोही जो किताबु आहे। नंबर 19 मरण मूसी आ नाविल आहे, सिराज मेमण जो। नंबर 20 तलाश नाविल आहे, नजम अब्बासी जो। नंबर 21 लड़ियो सिज लकनि में शाइरी आहे, शाइरी जो किताबु आहे, शेख अयाज़ जो। नंबर 12 पड़ाॾो सोई सॾु नाविल आहे, सिराज मेमण जो। नंबर 23 जिते जर वहे थो जाल सफ़रनामो आहे, इल्ताफ़ शेख जो। नंबर 24 जलावतन कहाणियूं आहिनि, नूरल हुदाशा जूं कहाणियुनि जो किताबु आहे। उनखां पोइ नंबर 25 रनीकोट जो ख़ज़ानो कहाणियूं आहिनि, अमर जलील जूं। नंबर 26 चोटीहों दर कहाणियूं आहिनि, नसीम खरल जूं। नंबर 27 बिल्लू खोखर नाविल आहे, साहब सिंह शाहाणी जो। नंबर 28 जहान आरा नाविल आहे, अब्दुल रज़ाक मेमण जो। नंबर 29 उदास वादियूं कहाणियूं या अफ़साना आहिनि, हमीद सिंधी जा। अच्छा, इहो नोट कजो त जिते कहाणियुनि जो किताबु या अफ़साननि जो हुजे त इहे लफ़्ज़ हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। किथे अफ़सानो बि लिखंदा आहिनि, किथे कहाणियूं बि लिखी छॾींदा आहिनि, त पोइ हिन में परेशान न थियणो। शबनम शबनम कंवल कंवल कहाणियुनि जो किताबु नसीम खरल जो। पिशू पाशा अफ़साननि जो किताबु आहे, जमाल अबड़ो जो। आबे हयात अफ़साननि जो नाविल आहे, ग़ुलाम रब्बानी। अच्छा, हिन में पिशू पाशा में अथव पीराणी कहाणी आहे, ॾाढी बहितरीनु कहाणी आहे। कॾहिं टाइम मिले त 2 पेजनि जी आहे, उहा ज़रूरु पढ़िजो पिशू पाशा में। ठीकु आहे, आबे हयात अफ़साननि जो नाविल आहे, ग़ुलाम रब्बानी जो। बिलू दादा अफ़साननि जो किताबु आहे, अयाज़ कादरी जो। नओं शहर अफ़साननि जो किताबु आहे, ग़ुलाम नबी मुग़ल जो। सूंहं पत्थर ऐं प्यार
अफ़साननि जो नाविल अफ़साननि जो किताबु आहे तारिक अशरफ जो। नंबर 36 ऐ दर्द हली आओ, अफ़साननि जो किताबु आहे सराज मेमण जो। नंबर 37 घड़ी घड़ी हिकु घाव, इहो कहाणियुनि जो किताबु आहे रशीद भट्टी जो। नंबर 38 यादुनि जी इंडलठ, किताबु आहे शेख इल्ताफ़ शेख जो। नंबर 39 अठी कथा, इहो कहाणी जो किताबु आहे मोहन कल्पना जो। नंबर 40 दुनिया पंहिंजी देस परायो, सफ़रनामो आहे अयाज़ लतीफ़ जो। नंबर 41 करबला, कहाणियुनि जो किताबु आहे नूरल हुदाशा जो। नंबर 42 सांघड़ नाविल मोहम्मद उस्मान डीपलाई जो लिखियलु आहे। नंबर 43 ओढ़ाह नाविल ग़ुलाम नबी मुग़ल जो आहे। नंबर 44 मेहड़ खां मास्को, सफ़रनामो आहे महबूब अली शेख जो। नंबर 45 उहे ॾींहं उहे शींहं, पीर अली मोहम्मद राशिदी जो लिखियलु किताबु आहे। नंबर 46 प्यार पनाहूं छांवरा, नाविल आहे महताब महबूब जो। नंबर 47 रुञ ऐं पाछा, नाविल आहे मोहन कल्पना जो। नंबर 48 प्रीत निराली रीत निराली, नाविल आहे सुंदरी उत्तम चंदाणी जो। नंबर 49 लैला मजनू, ड्रामो आहे मिर्ज़ा कलीच बेग जो। नंबर 50 शाह इलिया, जेको तर्जुमो आहे शेक्सपियर जे ड्रामे किंग लियर जो, मिर्ज़ा कलीच बेग तर्जुमो कयो। त ही 50 थिया। असां बक़ाया 50 ॿिए हिसे में पढ़ूं था। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।